वेलकम इरादी मेरे टेलीविजन पे ज्वाइन किया है सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान आहिनि मोहतरम जनाब डॉक्टर सफदर अबाई साहब मूं सां गॾु आहिनि सेक्रेटरी जनरल आहिनि GDA जा सेनेटर भी रही चुका डॉक्टर साहब तव्हांखे वेलकम चऊं था अपने प्रोग्राम में। महिरबानी तमीर साहब। सर अॼु वज़ीर आज़म निगरान वज़ीर आज़म इहा ॻाल्हि चई आहे काकड़ साहब त मां गुज़िरियल हुकूमत जी पॉलिसियुनि खे जारी रखंदुसि, छा चवंदो डॉक्टर साहब इन ते? मिसाल में पॉलिसियूं हाणे का पॉलिसी त आहे कोन, जे सही पुछो त बाक़ी हाणे बड़ी गवर्नेंस आहे, निज़ाम खे हलाइणो आहे, तंहिं करे जेको बि गवर्नमेंट ईंदी उहो निज़ाम खे पई हलाईंदी ऐं निज़ाम खे हलाइणो आहे। बाक़ी पॉलिसियूं त को आहिनि कोन, पॉलिसियुनि ते त हिकिड़ी वरी डिबेट थींदी आहे, पॉलिसियूं ठहंदियूं आहिनि। सही, हर जेके पॉलिटिकल पार्टीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि पंहिंजा पंहिंजा मैनिफेस्टोज़ हूंदा आहिनि। हाणे त जेको आहे न को मैनिफेस्टो आहे, न को पॉलिसी फॉर्मुलेशन जी का बॉडियूं आहिनि पार्टीज़ जे अंदरि। पार्टीज़ जेको आहे हाणे उहो ख़ानदानी विरासतूं ठही वियूं आहिनि। हाणे उन जूं जेके गवर्नेंस जो हिकिड़ो निज़ाम आहे जंहिंखे हलाइणो आहे, पोइ मुंहिंजे ख़्याल में असांजो केयरटेकर वज़ीर हुन गवर्नेंस के निज़ाम में जीअं थी करे हलाईंदो जेसिताईं हुनजो टर्म पूरो थिए। बाक़ी जेको आहे अवाम जूं माण्हुनि जूं तवक़ात त हाणे हुकूमत में घटि बचियूं आहिनि, पर हाणे निज़ाम खे जेको 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 निज़ाम हिकिड़ो सेट थियल आहे उनखे जारी रखिणो आहे, उनखे हलाइणो आहे। तंहिं करे जेको बि मुंहिंजे ख़्याल में वज़ीर आज़म ईंदो उनखे शइ खे जारी रखंदो, उनखे पॉलिसियूं चओ या निज़ाम चओ। डॉक्टर साहब इलेक्शन त अंडरस्टूड आहे, डिले थींदी इलेक्शन, ताख़ीर थींदी इलेक्शन में, डिलिमिटेशन जे करे पीपल्स पार्टी ते लिखी करे दस्तख़त करे मुराद अली शाह साहब आयो आहे ऐं हाणे वरी आइनी बहरान पैदा करण जी हिकिड़ी कोशिशि बि कई थी वञे। हिकु तरफ़ पीपल्स पार्टी जो ॿियो मौक़िफ़ हुयो उन मीटिंग्स में, हाणे वरी चए थी त 3 महीननि जे अंदरि इलेक्शन थियणु खपे। ख़ौफ़ आहे पीपल्स पार्टी खे, इक़्तिदार खां बग़ैर नथा रही सघनि, छा चवंदो? फिश विदाउट वाटर, वो चवंदा आहिनि त मछली जेको आहे, मच्छी जेको आहे तालाब खां सवाइ जेको आहे या पाणी खां सवाइ घणो दिन त न रही सघंदी। हाणे हिनखे ॿियो त सॼे पाकिस्तान में जेको आहे पार्टी जी सॼियूं बुनियादियूं ई लोॾे छॾियूं अथऊं। बाक़ी हाणे सिंध में रुॻो इक़्तिदार जी हिकिड़ी हुनजी स्ट्रेंथ थी, या जेतिरो इक़्तिदार खां ॿाहिरि हूंदा ओतिरो जेको तड़पण वधीक थींदो। त मुंहिंजे ख़्याल में उहो तड़पण त हाणे नज़र थो अचे पियो, इक़्तिदार खां ॿाहिरि थी जेको आहे पार्टी जी ॼण सिरिश्तो आहिस्ते आहिस्ते टुटंदो थो वञे। मुंहिंजे ख़्याल में 3-4 महीना 5 महीना जी इलेक्शन नथी थिए या उन्हनि खे इक़्तिदार वापसि नथो मिले त हेॾे त घणो करे जेको आहे इहो पंहिंजो किथे घणाई जेको आहे तड़पी गुज़ारे न वञनि। सही। डॉक्टर साहब जीअं त इक़्तिदार खां बग़ैर पीपल्स पार्टी न थी, 15 साल जो कंटिन्यू दौर आहे, हिकु तरफ़ कारकर्दगी तव्हांजे साम्हूं आहे, ॿी तरफ़ पीपल्स पार्टी आहे। तव्हांखे छा थो लॻे त तव्हां वटि बयानियो त हिकिड़ो मज़बूत हुजणु खपे ऐं हूंदो, ज़रूरु उन बयानीअ खे खणी करे आवाम जे अंदरि वेंदव ऐं वोट वठंदव? नेचुरली बापा ॾिसो ॻाल्हि इहा त ॾिसो सभिनी खां पहिरें त यानी इनकम्बेंट जी कारकर्दगी हूंदी आहे न। हर जेका ऑपोजिशन पार्टी जेको इनकम्बेंट गवर्नमेंट आहे, जेका गवर्नमेंट हाणे सादी ख़तमु थी आहे, उन जी कारकर्दगी खे त टारगेट कबो न, कीअं न कबो। मतिलबु हाणे त जेको आहे 16 महीने जी वफ़ाक़ी हुकूमत वरी हिनखे मिली वई ऐं सिंध जी जेका 15 सालनि जी हुकूमत आहे, हिन में जेको जेको कुझु सिंध जे माण्हुनि सां थियो आहे, जो एजुकेशन जी जेका हालत आहे, हेल्थ जी जेका हालत आहे, लोकल बॉडीज़ जी जेका हालत आहे, लॉ एंड ऑर्डर जी जेका हालत आहे, अर्बन सिटी क्राइम्स कराची में जेके आहिनि, रूरल एरियाज़ में जेके पंहिंजो कचे में जेको धाड़ियुनि जो जेको हेॾो सारो जेको ज़ोर आहे, जेका डेवलपमेंट फंड्स आहिनि शहरनि जी शहर जेको आहे बिगड़ियल हालत में आहिनि, जिते न ड्रेनेज आहे, न पाणी आहे, न जेको आहे हुते रोड आहिनि, न रस्ता आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं इनकम्बेंट जी हवाले सां त हिकिड़ी वॾी पंहिंजो ऑपोज़िशन खे हिकिड़ो वॾो हथियार मिले थो पियो न। उन जे अलावा त बाबा नेचुरली जेको आहे हर पोइ तव्हांखे उनखां पोइ जेको आहे तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि बि करणी आहे त बाबा असां पोइ इन्हनि शयुनि खे कीअं ठीकु कंदा, उनजी सोल्यूशन बि ॾियणी आहे, प्रॉब्लम्स बि आइडेंटिफाई करणा आहिनि, उनजी सोल्यूशन बि ॾियणी आहे। मां सम्झां थो त असां ऑलरेडी ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस हुन ते कमु करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह ताला तव्हांखे हिन दफ़े जेको आहे बिल्कुलु मुख़्तलिफ़ सूरत हाल नज़र ईंदी। 2018 में यकीनन ताज़ो असां जेको आहे इहो पंहिंजो ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस ठाहियोसीं ऐं यकीनन जेको आहे हुनमें एतिरो वक़्तु कोन हुयो, किथे किथे असां यकीनन उहा इलेक्शन कैंपेन में शायदि हुन पूरी तरह ज़ोर न विझी सघिया हूंदासीं, पर हक़ीक़त में जेको आहे इलेक्शन सिलेक्शन हुई, उहो जीअं मथे हुई तीअं हेठि हुई। पर हिन में जेको आहे हाणे न सिलेक्शन थी नज़र अचे
ऐं जेको इनकम्पन्सी जो जेको फैक्टर आहे पंहिंजो नज़रदारी पार्टी जे ख़िलाफ़, उहो काफ़ी स्ट्रॉन्ग आहे ऐं मुंहिंजी नज़र में हुनजो वॾो हिकिड़ो असरु थींदो आवाम जो मथां। डॉक्टर साहब, निगरान सेटअप चाहे सिंध जो हुजे चाहे मर्कज़ में वफ़ाक़ी हुजे, उन ते एतमाद आहे त तव्हांखे न्यूट्रल थो लॻे, इलेक्शन शफ़ाफ़ थियनि था न, तव्हां सेटिस्फाई आहियो? त ॾिसो, अञा टू अर्ली। ॾिसो, अॼु अञा केयरटेकर सेटअप खे आहे मां अञा हफ़्तो बि कोन थियो आहे। कुझु हफ़्तो खनि थी वियो हूंदो वफ़ाक़ में ऐं 4-5 ॾींहं थिया आहिनि पंहिंजो असांजे सिंध में। त मां हिन महिल को उनजे मथां को क्रिटिसाइज़ करणु या उनजे मथां के तहमत हणणु जेको आहे नामुनासिब ॻाल्हि हूंदी। वक़्तु असां इन ॻाल्हि खे ॾिसी रहिया आहियूं त उहा मामला किथे था हलनि। इलेक्शन कमीशन छा थी करे, इलेक्शन कमीशन जी जेके प्रोविंशियल ऑफिसर्स आहिनि उहे छा थियूं कनि पियूं, केयरटेकर गवर्नमेंट जेके छा थियूं कनि पियूं, कहिड़ी तरफ़ रुख़ आहे, कीअं थियूं ठहनि पियूं, कीअं थियूं हुनखे एक्ट थियूं कनि पियूं, कीअं हुनजे जेको आहे वर्किंग हुननि जी छा आहे। असां हुन सॼे अमल खे ॾिसी रहिया आहियूं। जीअं तव्हांखे नज़र अची रहियो आहे त डिलिमिटेशन जी जेका एक्सरसाइज़ जे करे जेको इलेक्शन थोरा पोइ ते थिया आहिनि, त हिन सॼे अमल में जेको आहे सो असांजी पूरी नज़रियूं हिन सॼे अमल जे मथां आहिनि। इंशा अल्लाह असां पंहिंजी जेका बि स्टांस हूंदी वक़्तु सर वक़्तु उन ते बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं बि ऐं हुनखे वठंदासीं बि इंशा। डॉक्टर साहब, हिकिड़ो लीगल क्यास प्रेसिडेंट जे ट्वीट खां पोइ तव्हांखे पाण ख़बर आहे त सदर साहब बि यानी कि रियासत ते क्वेश्चन मार्क लॻी वियो त सदर साहब साइन न कयो, सदर साहब पंहिंजे स्टाफ खे ॾिनो, उन ते ऑब्ज़र्वेशन बि कोन्हनि, 10 ॾींहंनि खां वधीक गुज़री वियो, ऑफिशियल सीक्रेटेड, हाणे त कानून जो हिसो बणिजी वियो आहे, स्पेशल अदालत जो बि क़याम। इहो हिकिड़ो क्यास जेको पैदा थियो, इहो त रियासत जे लाइ ख़तरनाक हूंदो आहे डॉक्टर साहब? पंहिंजो ॾिसो, हाणे बुनियाद ते अचूं न। बुनियाद इहा आहे त जेको प्रेसिडेंट जी हिकिड़ी साइड जी वर्जिन आहे जे प्रेसिडेंट जी असेंट न आहे त उहो जेको कानून नथो बणिजी सघे, ऐं ॿी साइड जी आहे त उहा न प्रेसिडेंट जीअं वापसि बि करे छॾे विदाउट साइनिंग इट, तॾहिं बि जेको आहे उहो कानून नथो ठहे पियो। सो मुंहिंजी नज़र में ॿी साइड जी असोसिएशन इहा आहे त बाबा जीअं प्रेसिडेंट साहब बग़ैर हुनजे कमेंट जे वापसि करे थो पियो त उहो कानून ठही थो वञे पियो। या हाणे ॿिनि ॻाल्हियुनि जी विच ते जेका बि अल्टीमेट डिसीजन उहो कोर्ट सी करे सघंदियूं पियूं। चाहे कॾहिं लीगल मैटर आहे, इन लीगल मैटर ते असां तबसरो त करे सघंदा पिया, पर हक़ीक़तनि कंहिं न कंहिं पार्टी खे वञिणो पवंदो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में या हाई कोर्ट्स में या सुपीरियर कोर्ट्स में वञिणो पवंदो इहो इंटरप्रिटेशन जे लाइ त बाबा इहो इन मामले में हाणे जेको आहे सो आया जेको आहे ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट जेको आहे जेको इनेक्ट कयो वियो आहे उहो लीगल आहे या इलीगल आहे। पर इहो सॼो अमल जेको आहे इन में हाणे हिकिड़ो उभाम ज़रूरु पैदा थी वियो आहे। इन उभाम जो जेको रस्तो इहो आहे त जेके सुपीरियर कोर्ट्स आहिनि, कोर्ट्स ऑफ लॉ आहिनि, उहे हिनखे इंटरप्रेट कनि था पिया इन में कहिड़ी राय दुरुस्त आहे। चाहे कि लीगल माइंड्स डिवाइडेड आहिनि, आरा मुख़्तलिफ़ आहिनि, पोइ हाणे कहिड़ी राय दुरुस्त आहे उहो त हुनजी इंटरप्रिटेशन सुपीरियर जुडिशरी करे सघे थी पई। वरी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां टाइम ॾिनो, तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू, GDA जो पॉइंट ऑफ व्यू अची वियो। नाज़रीन, ब्रेक जो टाइम था, ब्रेक खां पोइ